वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ज़ाती पसंद नापसंद खां मथां थी मुल्की मुफ़ाद लाइ सोचणो पवंदो। सभ खां वॾो मसइलो मुआशी इस्तेहकाम आहे। उन लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। ॾुखियाईनि खे चैलेंज सम्झी उन जो मुक़ाबिलो कंदा। सीड़पकारी मुल्की मइशत में करंगे हदीअ जी हैसियत रखे थी। पाकिस्तान जी तरक़ी लाइ हू गॾिजी कमु कंदा। पंजाब ऐं सिंध जी तरक़ी पाकिस्तान जी तरक़ी आहे। सऊदी ईरानी क़यादत जे दौरनि सां सीड़पकारी में इज़ाफ़ो थींदो। मुल्क में सीड़पकारी लाइ वधीक परॾेही पाकिस्तानी ईंदा। सीड़पकारी खे हथी वठाइण लाइ खेनि पंहिंजो होमवर्क करणो पवंदो। वरी वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां वज़ीर-ए-आज़म आॾो फंड न ॾियण ऐं तरक़ियाती रिथाउनि में नज़रअंदाज़ करण जी शिकायत। विदहोल्डिंग टैक्स न उगाइण जो चिताव। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ वरी वज़ीर खे मसला हल करण जी ख़ातिरी कराए छॾी। सूबाई वज़ीर शर्जील महमूद जे इसरार ते शहबाज शरीफ 300 बसनि जे पोल में 150 बसूं ॾियण जो ऐलान कयो। वज़ीर-ए-आज़म जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में इजलास। वरी वज़ीर सूबाई काबीना ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। घोटकी पुलिस जो मुक़ाबिलो हिकु ॾोहारी मारिजी वियो। सुञाणप गबलू वासी अमानुल्लाह सुमराणी तौर थी। ॾोहारी मारजण जे पलान में हथियारबंदनि जो OGDCL पुलिस पिकेट ते हमिलो। फायरिंग सबबि हिकु एहलकार शहीद। हथियारबंद ॿिनि एहलकारनि खे अगवा करे विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बदअमनी ते साबतो न आयो। वधीक 6 माण्हू अगवा। चकवे जो हथियारबंद हथां 4 ॻोठाणा अगवा। हिकु ज़ख़्मी बचल भयो। थाणे जे हद मां अगवा थियलनि जो अंग वधी छती वियो। ठोल वेझो बि 2 ॻोठाणा अगवा थी विया। वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। तंगवाणी भरिसां अगवा थियल रिक्शा ड्राइवर जे वारसनि खां 15 लख रुपया भंग तलब। धाड़ियलनि सदाम अली जे वारसनि सां फ़ोन ते राब्तो करे भंग तलब कयो। इलेक्शन कमीशन पाकिस्तान तहरीक इंसाफ जी नई इंट्रा पार्टी चूंड ते एतिराज़ वारे छॾिया। नोटिस जारी। PTI जे पॉलिटिकल फाइनेंस विंग खे 30 अप्रैल ते पेश थियण जी हिदायत। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 72,000 पॉइंट्स जी नई बुलंद तरीन सतह पार करे वई। डॉलर जे अघ में 12 पैसनि जे इज़ाफ़े खां पोइ 278 रुपया 50 पैसा डॉलर थी वियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर पारां आबादकारनि खे सुभाणे ताईं बारदानो ॾियण जो हुकुम। अदालत खुराक खाते खे सुभाणे 12 वॻे ताईं बारदानो ॾेई रिपोर्ट ॾियण जी हिदायत करे छॾी। कराची जे तारिक रोड वारे इलाइक़े में मुबैना फोरो शहरियुनि जे तशद्दुद में मारिजी वियो। वाक़े बाद पुलिस संदसि मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुराणा हाला वारे इलाइक़े में नारी ख़ैर बानो कपड़नि लाइ पैसा न ॾियण ते नाराज़ थी दरिया में टपो ॾेई छॾियो। ॻोल्हा जारी। संदसि वाले जो चवणु आहे त गुरबत सबबि न्याणी खे कपड़नि लाइ पैसा न ॾिना, जंहिं करे हुन दरिया में टपो ॾिनो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। 5 ॼणा फौत 6 ज़ख़्मी। कोटड़ी वेझो सुज़ुकी ऐं ट्रक में टक्कर। 2 ॼणा अजल जो शिकार। टटे वेझो ट्रक ऐं कार में टक्कर। 1 ॼणो फौत 4 ज़ख़्मी। नूरियाबाद भरिसां मस्ता ऐं ट्रालर में टक्कर। 1 ॼणो हयाती विञाए वेठो। 2 ज़ख़्मी। मदेजी में रोड हादसे जो ज़ख़्मी नौजवान अस्पताल में फौत। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में चौथी T20 मैच सुभाणे लाहौर में खेॾी वेंदी। 5 मैचुनि जी सीरीज़ 1-1 तां बराबर। हिकु मैच बरसात सबबि न थी सघी।